जो मस्ती का ओके। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियां त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियां त तव्हां सभिनी मीडिया वारनि जी, राणीपुर मीडिया जी वॾी महिरबानी, मां पंहिंजी क़ीमती वक़्तु कढी आयो। ॿियो अर्ज़ु इहो आहे, जेके असां प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया आहियूं, अदी अलीज़ा हिननि सां ख़ान मोहम्मद साबको हेडमास्टर समी हाई स्कूल, नदीम मीरानी ऐं गुलाम शबीर भागत ऐं गुलाम रसूल भट्टी, तो घणे टाइम खां वठी ब्लैकमेल अधीके कंदा आया, पर्चनि जे हिसाब सां, ॿिए कंहिं ॻाल्हि जे हिसाब सां ब्लैकमेल कंदा आया। पहिरियों त जेको मास्तर हूंदा आहिनि स्कूल में, उहे त ॿी मारी जॻह ते हूंदा आहिनि। पूरी सिंध में इहा ई हालत आहे, कंहिंजी बि न्याणी महफ़ूज़ न आहे, लॉ एंड ऑर्डर आहे कोन सिंध में। इन ते एक्शन खणणु खपे आहे मिनिस्टर खे, सईद गनी खे, उन न खयो। नफ़ीसा शाह MNA मूं त घणो ई ॻाल्हाईंदी आहे वफ़ाक़ जे मथां, पर हिते न पुगी आहे। पाण लेडीस आहे, पाण MNA आहे, हीअ बि न्याणी आहे कंहिंजी अधी, उते न पुगी आहे। या असांजे इन तक जा जेके MNA आहे, जावेद शाह, MPA प्यारल शाह, अहमद रज़ा शाह, उहे बि अधीअ ताईं न पुगा। ऐं असां पुरज़ोर जी मुज़म्मत कयूं था ऐं इहो चऊं था त आख़िर सिंध में केसि ताईं ज़ुल्म थींदो मज़लूमनि जे मथां, मज़लूम न्याणियुनि जे मथां, केसि ताईं? नाक़ाबिले बर्दाश्त आहे, नाक़ाबिले बर्दाश्त आहे। असां इहो ई चवंदासीं त अधीअ खे इंसाफ़ मिलणु खपे। इहे जेके हेडमास्टर आहे या टीचर्स आहिनि, इन्हनि खे सस्पेंड कयो वञे ऐं फौरन इन्हनि खे जेल में विधो वञे। SSP ख़ैरपुर खे चवंदासीं त इन जो एक्शन खणे ऐं नए सिर हिकिड़ी एप्लीकेशन अधीअ जे तरफ़ कराईंदासीं, नए सिर हिकिड़ी FIR थिए त उहो अरेस्ट थिया।